الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم طاسيم ميم تلك آيات الكتاب المبين لعلك باخع نفسك ألا يكونوا مؤمنين إن نشأ ننزل عليهم من السماء آية فظلت أعناقهم لها خاضعين ہی 4 آیتوں سورہ شعراء جو موں پڑھیوں ان تلاوت کی سورہ شعراء جے ابتدائی 4 آیتوں جی. سورہ شعراء مکی ہے یعنی مکۃ المکرمہ نازل تھی ऐं हिन जूं बस 27 आयतूं ऐं 11 रुकू आहिनि. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरू अल्लाह जे नाले सां जेको बेहद महिरबान निहायत रहम वारो आहे. तासीम मीम ए हरूफ मुक़त्तआत आहिनि यानी मुतशाबिहात मां आहिनि. इन्हनि जी माना ऐं इन जो मुराद अल्लाह पाक ई ॼाणे थो. ही आयतूं खुलियल किताब जूं आहिनि. खुलियल किताब इन खे चयो क़ुर खे इन करे जो हिन जो जेको एजाज़ आहे उहो खुलियल आहे. एजाज़ जो मतिलबु आहे त क़ुर पाक जो वॾे में वॾो दलील त हीउ अल्लाह जो कलाम आहे. हीउ ॿिए कंहिं फ़रिश्ते जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम कोन्हे. इन जो वॾे में वॾो दलील एजाज़ आहे. माना क़ुर जेको आहे उहो चैलेंज ॾिनो आहे सॼी दुनिया खे त जेकॾहिं तव्हां चओ था त हीउ अल्लाह जो कलाम कोन्हे त आउं तव्हांखे चैलेंज करियां थो त तव्हां सॼी दुनिया जूं ताक़तूं मिली करे हिन क़ुर जी नंढे में नंढी सूरत जहिड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो. उन वक़्त खां वठी हेसि ताईं माण्हुनि कोशिशूं बि कयूं आहिनि पर ऐं क़यामत ताईं कोन थींदो. छो त अल्लाह ताला इहो फरमायो था यानी तव्हां हरगिज़ कोन करे सघंदव. हिकिड़ो त जेकॾहिं तव्हां करियो ॿियो त हरगिज़ तव्हां कोन करे सघंदव. माना अल्लाह पाक जहिड़ो सभिनी खे जेको आहे सो छेड़ियो आहे त ए काफ़रो ए क़ुर जा दुश्मनो त हिन जो ही क़ुर खुलियल किताब आहे. हिन जूं आयतूं खुलियल किताब जूं आयतूं आहिनि. माना हिन जो जेको एजाज़ आहे चैलेंज आहे उहो खुलियल आहे वाज़े आहे ऐं हिन जा अहकाम बि वाज़े आहिनि. हक़ ऐं बातिल खे अलॻि अलॻि करण वारो किताब आहे. लअल्लक बाक़िउन नफ्सक अल्ला यकूनू मुमिनीन शायदि तूं पंहिंजी जान खे जोखे में विझी छॾी इन ॻाल्हि ते त ही ईमान नथा आणीनि. यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हीअ तसल्ली आहे ऐं मुमानत आहे. बाख़े जेको त बख़ उन मां आहे. हज़रत यानी हज़रत मुफ्ती शफ़ी साहब शफ़ी उस्मानी रहमहुल्लाह मारिफुल क़ुर में फ़रमाईंदा त बाख़ उन जो बख़ उन मां आहे. ऐं बख़ चइबो आहे त ज़िबा करण महिल ज़िबा कंदो वञे एतिरे क़दुरु जो यानी पोयां उनजी गर्दन जी रग आहे उन ताईं पहुची वञे. ऐं हिते मुराद जेको आहे उहो पंहिंजे पाण खे मशक़त ऐं जोखे में विझणु. अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाए पियो त इन ॻाल्हि जे करे त ही ईमान नथा आणीनि काफ़र ईमान नथा आणीनि तव्हां एतिरो ग़म कंदव एतिरो अफ़सोस कंदव जो तव्हां पंहिंजी जान खे जोखे में विझी छॾींदव जहिड़ी जान ॾेई छॾींदव. माना इहो अल्लामा अस्करी रहमहुल्लाह फ़रमाइनि था त इहा आहे त ख़बर आहे पर इहो यानी मुमानात जे हुकुम में अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मना पियो फ़रमाए त एतिरो ग़म करण जी ज़रूरत कान्हे. अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो इन नशा नुनज़िल अलैहिम मिनस समाइ आयतन फज़ल्लत आनाकुहुम लहा ख़ाज़िईन. जेकॾहिं असां चाहियूं त इन्हनि ते आसमान मां का वॾी निशानी नाज़िल करियूं
पोइ उन निशानीअ जे करे हिननि जूं ॻिचियूं जेके आहिनि, हिननि जा ॻाटा जेके आहिनि उहे झुकी वञनि। मतिलबु इहो त अल्लाह रब्बुल आलमीन जे करे चाहे, यानी अल्लाह पाक जे करे छा चाहे, ज़बरदस्ती हिननि सभिनी खे मोमिन करणु चाहे त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन ईअं बि करे सघे थो। अल्लाह त हर शइ करे सघे थो। पोइ अहिड़ी का निशानी मथां आसमान तां नाज़िल थिए जो जंहिंखे ॾिसी करे हिननि जो जेको इख़्तियार आहे न उहो सलब थी वञे, उहो खसिजी वञे। इंसान खे अल्लाह ताला इख़्तियार ॾिनो आहे, जेका ॻाल्हि करे, बुराई करे त पंहिंजे इख़्तियार सां, ऐं नेकी करे त पंहिंजे इख़्तियार सां, ईमान आणे त पंहिंजे इरादे सां, इख़्तियार सां, ऐं जे कुफ़ुर करे त पंहिंजे इख़्तियार सां। पर अहिड़ी निशानी अल्लाह लाहिण ते क़ादिर आहे जो हिननि जो इख़्तियार खसिजी वञे ऐं मजबूरन मोमिन थी वञनि, सभु जा सभु इंसान, सभु जा सभु काफ़िर। त ऐं गर्दनूं हुन जे साम्हूं झुकी वञनि, माना ताबे थी वञनि। पर अल्लाह रब्बुल आलमीन ईअं कोन चाहियो। छो कोन चाहियो? इन करे जो हीअ जेका दुनिया आहे इन खे अल्लाह ताला इम्तिहान जे लाइ बनायो आहे। हिते इंसाननि जो इम्तिहान थियणो आहे त जेको आहे सो फर्मा बरदार केरु आहे ऐं बग़ावत करण वारो सरकश केरु आहे। इहो इम्तिहान आहे। इम्तिहान जे लाइ अल्लाह ताला ही जॻह इम्तिहान जी कई आहे। वरना जे करे ज़बरदस्ती अल्लाह रब्बुल आलमीन करे त पोइ हिन में इम्तिहान कोन थियो। इम्तिहान तॾहिं आहे जॾहिं इख़्तियार, इम्तिहान रूम में, इम्तिहान जी हाल में हर जेको इम्तिहान ॾियण वारो हूंदो आहे हुनखे इख़्तियार हूंदो आहे, चाहे ग़लति लिखे, चाहे सही लिखे, चाहे न लिखे, ख़ाली परचो छॾे ॾे, ओॾी महिल हुनखे केरु कुझु कोन चवंदो त बाबा तूं ही छा पियो करी, न, बल्कि हुन जी मर्ज़ी ग़लति लिखे सही लिखे। हीअ दुनिया आहे, हर माण्हू पंहिंजे इख़्तियार सां जेको कुझु करणु चाहे करे। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे मजबूर कोन थो करे। अल्लाह रब्बुल अॻियां ॿियो मज़मून आहे, तक़रीबन 9 आयतूं इन ई मज़मून जूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ जी ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।